इंसान जी अज़मत जो ऐलान मदीने में सभनी का भलो आहे। इंसान मदीने में सभनी का भलो आहे। इंसान मदीने में तौहीद परस्ती में बुनियाद मको आहे। तौहीद परस्ती में बुनियाद तमको आहे। मजबूत अकीदत ते ईमान मदीने में सभनी का भलो आए। इंसान मदीने में जिब्रील पढ़ी पहरी मक्के में अच्छी आयत। जिब्रील पढ़ी पहरी मक्के में अच्छी आयत। पर पूरो नाज़ुल थियो कुरान मदीने में सभनी का भलो आए। इंसान मदीने में सिद्दीक़ उमर आना दरबार मोहम्मद में। सिद्दीक़ उमर आना दरबार मोहम्मद में मदफून थियल आहे। मदफून थियल आहे उस्मान मदीने में सभनी का भलो आहे। इंसान मदीने में तकदीर ते छो तो ठरी उन वक्त उहो माण्हू। तकदीर ते छो न ठरे उन वक्त उहो माण्हू। जंहिं वक्त वञी तो थे मेहमान मदीने में सभनी का भलो आहे। इंसान मदीने में दिल सां तो लिखाना तू अल्लाह करे जे कर। दिल सां तो लिखाना तू अल्लाह करे जे कर। शायद लिखियल मुझो दीवान मदीने में सभनी का भलो आए। इंसान मदीने में।